वाक़ियादासी झांगर जे झोल थाणे जी हद में हथियारबंदनि जी फायरिंग में हिकु ॼणो मारिजी वियो आहे। हथियारबंदनि जी फायरिंग में 45 वरीह जो वॾेरो गुलाम रसूल भमरो अजल जो शिकार थियो। वासन दावा कई आहे त बुर्दी बिरादरी सां ज़मीन जो तकरार हलंदड़ आहे। सांगड़ में ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ शेयर कई पिया। सांगड़ जे झोल थाणे जी हद में हथियारबंदनि जी फायरिंग में हिकु ॼणो मारिजी वियो आहे। हथियारबंदनि जी फायरिंग में 45 वरीह जो वॾेरो गुलाम रसूल भमरो अजल जो शिकार थियो। वासन दावा कई आहे त बुर्दी बिरादरी सां ज़मीन जो तकरार हलंदड़ आहे। ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ सां सांगड़ में शेयर कई पिया। सांगड़ जे झोल थाणे जी हद में हथियारबंदनि जी फायरिंग में हिकु ॼणो मारिजी वियो आहे। हथियारबंदनि जी फायरिंग में 45 वरीह जो वॾेरो गुलाम रसूल भमरो अजल जो शिकार थियो। वासन दावा कई आहे त बुर्दी बिरादरी सां ज़मीन जो तकरार हलंदड़ आहे। सांगड़ में वाक़िया कई पिया। सांगड़ जे झोल थाणे जी हद में हथियारबंदनि जी फायरिंग में हिकु ॼणो मारिजी वियो आहे। हथियारबंदनि जी फायरिंग में 45 वरीह जो वॾेरो गुलाम रसूल भमरो अजल जो शिकार थियो। वासन दावा कई आहे त बुर्दी बिरादरी सां ज़मीन जो तकरार हलंदड़ आहे। सांगड़ में ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ शेयर कई पिया। सांगड़ जे झोल थाणे जी हद में हथियारबंदनि जी फायरिंग में हिकु ॼणो मारिजी वियो आहे। हथियारबंदनि जी फायरिंग में 45 वरीह जो वॾेरो गुलाम रसूल भमरो अजल जो शिकार थियो। वासन दावा कई आहे त बुर्दी बिरादरी सां ज़मीन जो तकरार हलंदड़ आहे। वो मुल्क से बाहर होता है। सांगड़ में वाक़िया कई पिया। सांगड़ जे झोल थाणे जी हद में हथियारबंदनि जी फायरिंग में हिकु ॼणो मारिजी वियो आहे। इन जा वधीक तफ़सील कंदासीं। धरती टीवी जे रिपोर्टर सारंग वसाण खां। जी सारंग आगाह कजो। जी बिल्कुल तव्हांखे ॿुधां त हीउ अफ़सोसनाक वाक़ियो जेको आहे झोल थाणे जे हद में सबील स्टाफ वटि पेश आयो आहे, जंहिंमें जेको आहे उतां जो मक़ामी वॾेरो आहे गुलाम रसूल बंभरो, जंहिंखे नामालूम माण्हुनि गोलियूं हणी क़तल करे छॾियो आहे। जॾहिं त उहो लाश जेको आहे सिविल अस्पताल सांगड़ आंदो वियो, जंहिं बाद जेको आहे इतला मिलण ते सभी बंभरा बिरादरी जा माण्हू सिविल अस्पताल सांगड़ पहुता, जंहिं बाद जेको आहे लाश ज़रूरी कार्रवाई बाद ॻोठ आंदो वियो, जिथे घर में हिन वक़्तु बि कोहराम मतल आहे। असांजी जॾहिं SHO झोल न्याज़ कलोड़ो सां ॻाल्हि ॿोल थी आहे त उन ॿुधायो आहे त वारसनि जी जेका आहे निशानदेही ते बुर्दी बिरादरी जे माण्हुनि जे घरनि ते जेको आहे छापा हणी रहिया आहियूं। अञा ताणी का बि जेका आहे गिरफ़्तारी अमल में न आई आहे। ॿिए पासे जेको आहे बंभरा बिरादरीअ में जेको आहे हिन वक़्तु कावड़ वारी जेका आहे सूरत हाल छायल आहे। जी महिरबानी सारंग वसाण तफ़सील जे लाइ।